नाज़िर संजर चांग भरसा मुस्तफ़ा टाउन में मच कचहरी मुनक़द कई वई जे दौरान रात ज़रिए सिंध की सकाफ़त के शानदार भेटा पेश कई वई है। उन हवाले से पेश आए मुस्तफ़ा पवार की ये रिपोर्ट। साईं मेहरबानियों गुलाम नबी मोराई साहब जिन जूं अज सनजर चांग में आदा जिन मुस्तफ़ा बा ममताज़ अली वारन सभी गजी करे सिंध जो एकड़ो मेलो मचायो मच कचहरी के हिसाब से सिंध की सकाफ़त है तमाम बेहतरीन असा के ॾाढो मज़ो आयो। ये असो एकड़ो सिंधी भाइरन जो सद इताद है इंशाअल्लाह ही कायम रहंदो। सिंध जो ॾियारो पूरे वॾे धाम धूम सां कुंड कुर्छ में मल्हायो पियो वञे। असां ते मथा सिंध ज़मीन जे रहण जो एज़ाज़ है जो इन धरती में असां पैदा थियासीं। अल्लाह पाक शाद आबाद रखे सिंध ज़मीन वारन के करम सां तमाम दोस्तन तमाम माण्हुनि हिते असां सां तावन कयो इनके कामयाब कयो जिन असांजे इन सकाफ़ती प्रोग्राम में अची शिरकत कई है इन्हनि भरपूर तव्हां असांजो साथ ॾिनो है। सिंधी सकाफ़त है असां ख़ुशी सां ॾाढो मल्हाए रहिया आहियूं। सुठो प्रोग्राम है माशाअल्लाह ये सदाई थींदो रहंदो सिंधी तारीख़ असांजी सदाई यादि रहंदी। सकाफ़त ॾियारो ये अजरक टोपी जो ॾियारो हर साल जीअं मल्हाए थो वञे अॼु बि मल्हाए पियो वञे जीअं त ही मेहरान टीवी वारनि जो जेको ॾियारो पहिरीं जेको आहे गुलाम नबी मोराई साहब जेको आहे तइलीम जी वॾी जेको आहे जफ़ाकश कई तइलीम लाइ वॾी जदोजहद कई। अॼु जेको ई आहे गुलाम नबी मोराई साहब जी जेको महिरबानी आहे सकाफ़त जो ॾियारो जेको टोपी अजरक जो ॾियारो वॾे धाम धूम सां मल्हायो वेंदो।